मां सबब केड़ो आ भला सबब इहो आहे त मज़हब सही ना आहे सबब इहो वो तुंजो तो खत्म मां साइड ते आ न छो साइड ते आहे होता का हेठा पहले नंबर में ही हेडा ओ आई गोटे साईं तू ओते वडे गोटे हण ना तू ला मां न लाइन मुके भले का मारे दे मां चो मां वडो ही गलत क्यों करी दो ना इन वाला अचे वठ बस मेहरबानी खणी वन मां पांजे घर में मां सलाम मां पांजे घर में रखंदो ये कोई मेहरबानी हां खणी वन भले अज बनायो आज ही हण सुभान को पियो है ॿियो बुला रहे थे मामा असा के न इज्जत आहे इहो गलत ॻाल्हि आहे ऐं थोड़ी में रहो ना इतना इज्जत का ॻाल्हि तव्हां के न थोड़ी वरी मामा को में दरे जी गैरत हुंदी ने हिकड़ो कोठम ॿियो लॻो पिया न उहो बुला रहे ओ बला रहा दरे जी गैरत हूंदई बाक़ी जे मुचो लारा जो है पर ये को आगे समझ न सके मां उसने नहीं मामा हम सिद्धी का गाजो भणवा गलत पुत्रा मोह में चल चकला मामा ॿिया कोठ में मामा अच मुखे हण पातर हण वडो अच जूतो लाए हण मुखे वडो ही तू मुखा वडो ही मामा यो केड़े तरीका ता जो घर को घर जो मालिक तो घर जो मालिक लाड़ा साया ना कान घर को मालिक घर जो लाड़ा साया तो बिराड़ ता बिना खजो इन ना बंदा करना अब तो वडा जा अच वडा ना बिराड़ बिना मामा मुखे न खणी वन वीडियो पर बने वीडियो मुखे न खपे वीडियो पर का पर वीडियो पर खबर है कोई तरीको तुझो हमार तो ला कौन भला मामिन से कहिया तो ला कौन बस मामिन से कहिया बस ना तो अरे कोच मानो पुजी न सकना पुजी न सकना नहीं कंदा मशरूम